बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अली अलैहिस्सलाम मदद, हक मौजूद, पंचतन पाक अलैहिस्सलाम सदा मौजूद। मुर्शिद पाक हादी रहबर सूफी फ़कीर जान मोहम्मद जानण चंद सादिक अली अल हैदरी रहमतुल्लाह अलैह साईं, जिन जे कलाम हक़ इस बात में मालिकनि जे कलामनि में घणियूं ई अहिड़ियूं अहम तारीख़ी ॻाल्हियूं मौजूदु आहिनि जेके हूअं आम तरह सां पाण खे पढ़ायूं नथियूं वञनि। साईं जिन जो हिकिड़ो कलाम आहे, पाण ॾिए थो पाण वठे थो, पाण चवे थो आहे अलाह। मिसरा साईं जिन जे कलाम जा पेश आहिनि। पंहिंजी इस बाती पंहिंजी ॿोली, पंहिंजी इस बाती पंहिंजी ॿोली, संत को समझे साधु पीरोली, कुल हो अलाह हो अहद अलाह, पाण चवे थो आहे अलाह। ॿियो मिसरो, अलाह अची कई पंहिंजी इस बाती, अलाह अची कई पंहिंजी इस बाती, मूसा उहा रम्ज़ न ॼाती। अलाह अची कई पंहिंजी इस बाती, मूसा उहा रम्ज़ न ॼाती, लन तरानी चयसि अलाह, पाण चवे थो आहे अलाह। हाणे इहो जेको मिसरो आहे, इहो उहो ज़िक्र आहे जंहिंमें मूसा अलैहिस्सलाम अलाह साईं जी दावत कई। सो ही जेका कचहरी ॿुधूं था हाणे 1994 वारी रिकॉर्डिंग, उन में इन दावत बाबति बि साईं बयान फरमायो आहे। कलाम पढ़ी था वञूं, पोइ ओॾा हलूं था कचहरी ते। टियों मिसरो, कुल शैइन मुहीत आहे मरकज़ मौला, कुल शैइन मुहीत आहे मरकज़ मौला, शाहिद संदस कलामुला। कुल शैइन मुहीत आहे मरकज़ मौला, शाहिद संदस कलामुला, इश्क ॾिनी अथस इहा सलाह, पाण चवे थो आहे अलाह, पाण ॾिए थो पाण वठे थो, पाण चवे थो आहे अलाह। चौथों मिसरो, पाण पासींगर पाण आ ॿेड़ो, पाण पासींगर पाण आ ॿेड़ो, पाण सां पाणी आहे बेड़ो, पाण समुंदर पाण मला, पाण चवे थो आहे अलाह, पाण ॾिए थो पाण वठे थो, पाण चवे थो आहे अलाह। जानण चन आहे साफ़ सुञातो, फैज़ फना मऊं आहे पातो। जानण चन आहे साफ़ सुञातो, फैज़ फना मऊं आहे पातो, मेहदी ॿधायम ताज कुलाह, पाण चवे थो आहे अलाह। पंहिंजे मुर्शिद पाक सैयद मेहदी साईं जहानिया रहमतुल्लाह अलैह पाक बाबति ज़िक्र कंदा ई आया आहिनि। सॼे कलाम में ई पंहिंजे मुर्शिद पाक खे ई ॻायो अथनि। सो फरमाइनि था त जानण चन आहे साफ़ सुञातो, फैज़ फना मऊं आहे पातो, मेहदी ॿधायम ताज कुलाह, पाण चवे थो आहे अलाह, पाण ॾिए थो पाण वठे थो, पाण चवे थो आहे अलाह। सो हाणे मूसा अलैहिस्सलाम जी जेका दावत आहे, जेका मूसा अलैहिस्सलाम नबी मूसा अलैहिस्सलाम कई अलाह साईं जी, उन बाबति फ़कीर जानण चंद साईं जिन जो बयान ॿुधूं था। सदाईं गॾु। या अली अलैहिस्सलाम मदद, हक मौजूद, पंचतन पाक अलैहिस्सलाम सदा मौजूद। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी साईं अलाह साईं दावत कई। हा, जॾहिं वेंदो हो मूसा अलैहिस्सलाम रब अरनी, जवाबु मिलंदुसि रण तोरण। जॾहिं बि वञे रब अरनी, जवाबु मिले रण तोरण। जॾहिं वेंदो हो मूसा अलैहिस्सलाम रब अरनी, जवाबु मिलंदुसि रण तोरण। जॾहिं बि वञे रब अरनी, जवाबु मिले रण तोरण। हलंदे हलंदे ॾिठे हिन ॻाल्हि खां न पियो लहे। पोइ अलाह चयोसि चङो भला, फिलानी तारीख़ फिलानी टाइम ते मूं ईंदुसि दावत तुंहिंजी क़बूल कई। उन तारीख़ टाइम ते सभु कुझु तयारु थी वियो, पाण बि अची वियो। सभिनी दरवाज़नि ते अची आहे अलाह आहे, हे खे केरु सम्झे। आहे आहे अलाह, इहो आहियां, हे खे केरु सम्झे। आहे अलाह,
सभिनी दरवाज़नि तां घुमी मोटी वियो कि हा फ़क़ीर साईं भली पाण अचे पोइ गंज जॾहिं मोटी वियो सभु कहनि तो सही टाइम हे अॼु को वाइदो ही टाइम बि मिलियल आहे अलाह कोन आयो मूंसां भॻो तूं सेना ते या मौला तव्हां देरि कई ख़ल्क़ ताम तयारु आहिनि ख़ल्क़ इंतज़ार में आहे अलाह जो मूंसां मत आयो हुउसि चई किथे आहीं चई सभिनी दरवाज़नि ते न चयो चयो मां अचे थो आहे हे आहियां इहो आहियां आहे अलाह न सुञातियो आहे आराम